माइटन ओड़े पाड़े वारन खे गॾु करे जी अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जो ज़िक्र ख़ैर रब करीम जे हबीब जो बि ज़िक्र ख़ैर कयो वञे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र अदा कयूं जो इन जे करे उन शइ जी अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र अदा कजे उन ज़ात जो जिन करीम रब पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ऐं तव्हां ॾे रवानो फरमायो। अॼु जिन हवाले सां असां ऐं तव्हां गॾु थिया आहियूं इन जे लाइ गॾु थिया आहियूं मिठड़े मुहम्मद करीम जी शान में ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो बि सही उन खां बाद में दुआ बि घुरो। रब करीम जा किरोड़ हा एहसान जो उहो भलारो नबी असां तव्हां ॾे रवानो फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे तख्ते ते हर इंसान के हर बाने के पंहिंजी नेमतुनि सां नवाज़ींदो आहे इनायत फरमाईंदो आहे त उहो शुक्र अदा कंदो आहे शुक्र कंदो आहे। सब दुनिया जूं नेमतूं हिकिड़े पासे पर हिन महीने जे अंदर रब करीम जेकी असां तव्हां खे नेमत इनायत फरमाई आहे न आम नेमतूं दुनिया जूं नेमतूं जिंदगी जूं बहारूं इहे सब हिन महीने वारे जी नेमत जे सदके रब करीम नेमतूं इनायत फरमायूं आहिनि। रोज रोज हेड़ा प्रोग्राम कोन थियनि था ऐं हेड़नि प्रोग्रामनि में मां तव्हां खे इहा ई नसीहत कंदुसि तव्हां जे ओड़े पाड़े शहर में जॾहिं बि हेड़ियूं महफ़िलूं थियनि त मुंहिंजा अदा घर मां साफ़ सुथरा बावुज़ू थी करे मथो ढके करे अचो छो जो जॾहिं तव्हां नियत करे निकिरंदा आहियो त अॼु वञो था महफ़िल मीलाद जी दावत आहे रब करीम तव्हां खे इन जे बदिले में जेतिरी भी देर वेठा आयो उन जे बदले में रब करीम तव्हां जे अमाल नामे में सवाब उहे नेकियूं वो दरजात रब करीम जा फरिश्ता अल्लाह जे हुक्म सां लिखंदा वेंदा। दुनिया जी का महफिल हुजे नाच गाने जी महफिल होंदी आहे म्यूजिक जी महफिल होंदी आहे मौसीकी जी महफिल होंदी आहे असां उन महफिल में तैयार थी वेंदा आहियूं सोना सताबा थी वेंदा आहियूं पर हेड़ महफिल में असां जे करे पानी जे वारे ते आहियूं हरन में काबू आहियूं मजूरी मां फारिग थियो था कपड़ा भी कोन था मटायूं मुंह भी कोन था धोऊं बस इहे जीअं तीअं करे पहुचणो आहे असां पंहिंजो टेम उहो ई था लॻायूं पर फ़क़त अल्लाह जी राह में अचो रब जी रज़ा ख़ातिर अचो महबूब जो ज़िक्र ॿुधण अचो तैयार थी अचो अल्लाह ताला जी हुजूर में अचो था नमाज जे लाइ नमाज तव्हां जी साफ़ कपड़न में भी थी वेंदी नमाज तव्हां जे करे जिस्म जे मथा जेके कपड़ा पातल जे करे उन जे मथा तव्हां मजूरी कयो था मुलाज़मत कयो था जे करे उन कपड़े जे मथा तेल जा निशान पाक साफ़ हुजे पलीत न हुजे बाकी तव्हां जा उन जे कपड़न जे मथा जे करे के जरा लगल आहिनि पलीत न हुजन पेशाब गंदगी लगल न हुजे कपड़ो पाक हुजे नमाज थी वेंदी साफ साफ थी वेंदी धोतलन साफ थी वेंदी पर मुंहिंजा अदा फर्क इहो आहे पाक साफ कपड़ा पाए खुशबू लगाए तेल सुरमा करे जॾहिं तव्हां उन मस्जिद शरीफ में ईंदा आहियो त मुंहिंजा अदा इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे।
अड़े हिसाब से महफिल में अचूं था असां कम अज कम रसूलुल्लाह जो शान बुधन था अचूं बावजूद थी करे अचूं मथो ढके अचूं सोना सताबा थी अचूं अल्लाह ताला पांजे हबीब जे सदके असां जो सूरतूं सुणियो रब करीम पैदा फरमायो सुणो त मुंजा अदा उन जेके रब करीम असां के सुणियो सूरतूं ॾिनियूं आहिनि उन जो इन महफिल में वञी शुक्रियो बि अदा कयूं नेमतुनि जो चर्चो बि कयूं रब करीम महबूब जे सदके अल्लाह ताला अञा असां के वधीक तरक्की बरकतूं रहमतूं अता फरमाईंदो सला शरीफ बुलंद बाबा सा सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह तबारक व तआला पांजे पाक कलाम मजीद फुरकान हमीद दे अंदर इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल खोले जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पांजे पाक कलाम मजीद फुरकान हमीद जे अंदर इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन रब करीम फरमायो यकीनन अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथा एहसान फरमायो अदा के जे मथा एहसान फरमायो ॻाल्हाईंदा लो के जे मथा मोमिनन जे मथा एहसान फरमायो कहिड़ो एहसान फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक जे अंदर फरमायो फबी अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान तव्हां रब करीम जे नेमतन केड़न नेमतन जो इनकार करो हर नेमत रब करीम असां तव्हां के इनायत फरमाया उन अल्लाह तबारक व तआला जे नेमतन जो सोने नमूने सां शुक्रियो अदा कयो चर्चो कयो जी अल्लाह रब्बुल आलमीन अञा असां तव्हां जे मथां राज़ी थे ऐं नेमतुन में इज़ाफ़ो अता फरमाए पर हिन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला जेको फरमायो रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन यकीनन अल्लाह तबारक व तआला ईमान वारन जे मथा एहसान फरमायो अचो त रब करीम खां अर्ज करे पुछा कयो त केड़ो एहसान फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो यकीनन मां करीम रब मोमिनन जे मथा एहसान फरमायो ओ प्यारा दोस्तो हेदे तवज्जो फरमायो कलाक हिकड़ो वठंदासी हे नंढड़न ॿारन खे महिरबानी करे ॿधे विया चुर फुर न हुजे साजे पासे कलाक खन तव्हां रोज़े जी नियत करे वेही रहो न पानी पियो न कुछ खाओ न पियो साकिन थी वेही रहो आराम सुकून सां वेही करे ॿुधो असांखे बि ॿुधाइण में मज़ो ईंदो तव्हांखे बि ॿुधण में मज़ो ईंदो ॿ टे ॻाल्हियूं मोहब्बत जूं हुज़ूर जे शान में बयान कंदासीं अलाह ताला असां तव्हांजो ईमान ताज़ो थी सुभान अल्लाह सरा शरीफ बुलंद असां सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह तबारक व तआला पांजे पाक कलाम मजीद फुरकान हमीद जे अंदर इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन
यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन मोमिन जे मथा एहसान फरमायो आ। या रब्बे करीम तो करीम रब केड़ो एहसान फरमायो आ। मुझा मौला तो हथ सलामत ॾिना इहो बि तुंहिंजो एहसान। सुभान अल्लाह चवंदा वञो। मुझा मौला तो अखियूं सलामत ॾिनियो इहे बि तुंहिंजा एहसान। मुझा मौला तो कन सलामत ॾिना इहे बि तुंहिंजा एहसान। ॻाल्हाइण जे लाइ तो ज़ुबान सही सलामत ॾिनी आहे इहे बि तुंहिंजा एहसान। हलण जे लाइ पेर सलामत ॾिना इहे करीम रब तुंहिंजा एहसान। असांजो जिस्म सही सलामत लॻो पियो आहे। समात में ॻाल्हाइण में ॾिसण में बसीरत में सभिनि में मुंहिंजा मौला सभई तुंहिंजा एहसान आहिनि। जेकॾहिं अबो अम्मा जहिड़ी तो नेमत ॾिनी आहे उहो बि तो करीम रब जा एहसान आहिनि। जेकॾहिं तो औलाद जे नेमतुनि सां रहमतुनि सां नवाज़ियो आहे इहे बि तो करीम रब जा एहसान आहिनि। दुनिया जे नेमतुनि सां तो माला माल फरमाए छॾियो आहे इहे बि तो करीम रब जा एहसान आहिनि। मुंहिंजा अजा साॼे पासे निहारियो खाॿे पासे निहारियो अॻां निहारियो पोयां निहारियो चारई पासा दुनिया जे तख़्ते ते रब करीम जा एहसान ई एहसान नज़र पिया अचनि। कहिड़े एहसान जो असां इनकार कयो मुंहिंजा मौला सभई तो करीम रब जा एहसान आहिनि। हिते कहिड़े एहसान जी ॻाल्हि थी रही आहे। अल्लाह ताला फरमाए तो इज़ बात फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब करीम तो फरमाए उन्हनि माई उन्हनि जे तरफ़ मां वॾे शान वारो बरगुज़ीदो रसूल रवानो फरमायो आहे। वॾे शान वारो वॾी बरकत वारो रहमतन वारो आमना जो लाल उन सोने महबूब खे अल्लाह ताला रवानो फरमायो। छाजे लाइ रवानो फरमायो आहे? रब करीम तो फरमाए यतलू अलैहिम आयातिही। उन करीम रब जे आयतुनि खे उन्हनि जे मथां तिलावत फरमाईंदो। वयुज़क्कीहिम उन्हनि खे पाक फरमाईंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब उन्हनि खे किताब सेखारींदो। वल हिकम उन्हनि खे हिकमत सेखारींदो। रब करीम तो फरमाए व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिन मुबीन। मुझे आमला जे लाल जे अचण खां पहिरियां मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां उन सोने नबी पाक जे अचण खां पहिरियां तव्हां खुली गुमराही में हुयो। तव्हां खुली गुमराही में हुयो। जेकॾहिं असांखे तव्हांखे उन गुमराहीअ खां जेकॾहिं असांखे तव्हांखे इन कुफ्र वारे ऊंदाही वारे रस्ते खां बचायो आहे त मुंहिंजा अदा असां तव्हांखे जेकॾहिं इन शइ खां रोकियो आहे बचायो आहे आमना जे लाल बचायो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। के रोकियो आहे असांखे के बचायो आहे? आमना जे लाल हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। छो उन सोने नबी पाक जे अचण जे सदके अल्लाह तबारक व तआला इहा जहालत वारियूं रस्मूं इहे कुफ्र वारियूं इहे ऊंधायूं ऐं शिरक बिदअत जी पाण पटण आयो आहे। शिरक बिदअत पोखण विझण न बल्कि उन जी पाण पटण आमना जो लाल आयो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे फज़लो करम सां ही इस्लाम ही दीन आमना जे लाल जी शरीयत शिरक ऐं बिदअत जी पाड़ पटण आई। बेशक असां तव्हांखे जेकॾहिं सिधो रस्तो ॾेखारियो आहे रब करीम त आमना जे लाल जे सदके ॾेखारियो आहे। बेशक और रोशन किताब रब करीम रवानो फरमाए करे असां तव्हां जे मथां एहसान फरमायो आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन असां खे उन बुछड़ाईअ जे रस्ते खां रोकियो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो मक़सद छा आहे? अचण जो मक़सद इहो आहे हिन दुनिया जे तख़्ते ते जो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब खे उन वक्त में उन ज़माने में उन दौर में रवानो फरमायो जो दुनिया जे चारई पासा
विख विख ते शिरक बिदअत कुफ्र जी ओंदाही छायल हुई मुंहिंजा अदा को चंद्र जी पूजा पियो करे को सिज जी पूजा पियो करे को सितारनि जी पूजा पियो करे को वणनि जी पूजा पियो करे मुंहिंजा अदा को बुतनि मुर्गनि जी पूजा पियो करे को हथ सां ठाहे करे उनखे महबूद बणायो वेठा पर अल्लाह रब्बुल आलमीन जो नबी उन वक्त आयो जॾहिं को अल्लाह 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 करण वारो केरु कोन हुयो जॾहिं आमना जो लाल अची वियो त इन्हनि जी शयुनि जी पाड़ पटण आयो सुभान अल्लाह हक सच जो पैगाम खणी आया नंढे वॾे जी पहचान सेखारियो आमना जे लाल असांखे मुंहिंजा अदा अबे अम्मा जो असांखे अदब एहतराम आमना जे लाल सेखारियो असांखे क़ुरान मस्जिद जो अदब एहतराम आमना जे लाल सेखारियो सहाबन सबोरन जे अदब जो असांखे जेकॾहिं दर्स ॾिनो त आमना जे लाल ॾिनो ताबईन तबो ताबईन अहल बैत असहाब इन सभिनी शयुनि जो असांखे मोहब्बत जो दर्स अदब एहतराम जो मुंहिंजा अदा आमना जे लाल ॾिनो आहे जेकॾहिं असांखे सभु कुझु आमना जे लाल जे दर तां मिलियो आहे न जंहिंमें हक़ सच तव्हांखे ॾेई छॾियां ॿुधाए छॾियां त उन खां बाद में जेको हर शइ जी पहचान हर शइ जो अदब एहतराम शर्म हया जेकॾहिं असांखे मिलियो आहे त आमना जे लाल जे दर तां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं जेकॾहिं आमना जे लाल खे जी दर खे जी छॾियो आहे न दर बेअदब गुस्ताख बंदी पर जन रसूलुल्लाह जी दामन खे पकड़े वरतो उहे अदब वारा बणजी विया सुभान अल्लाह वॾे मान मकाम मर्तबे ते फाइज़ थिया छो तव्हां वटि चाहे जो इल्म आहे या न आहे पर जेकॾहिं तव्हांजे दिलि में अदब आहे त उहो अदब तव्हांखे मथे मक़ाम ते आणींदो मथे दर्जे ते फाइज़ कंदो मुंहिंजा अदा अदब अहिड़ी शइ आहे साईं समन सरकार खां की पुछा कई साईं क़बर जो हाल दे क़बर जो हाल दे क़बर कीअं ॿिन लफ़्ज़नि में साईं समन सरकार रहमतुल्लाह अलैह जवाब ॾेई छॾियो ॿिन लफ़्ज़नि में कहिड़ो जे अदा जे करे अदब दा ज़रड़ा होई त क़बर कींझर जे अदब दा ज़रड़ा न होई क़बर ढींघर सुभान अल्लाह जे करे अदब जो ज़रड़ो होती त क़बर जो क़बर कींझर जे अदब जो ज़रड़ो न आहे त क़बर यानी कदा तुनी क़बर होंदी ढींघर होंदी त मुंहिंजा अदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तुंहिंजी दिलि में अदब हुजे रसूलुल्लाह जे सहाबन जो अदब हुजे अहल बैत अतहार जे बारे में तुंहिंजे दिलि में अदब हुजे औलियाए किराम उलमाए किराम सालिहीन कामिलीन इन सभिनी जो अदब एहतराम हुजे मस्जिद शरीफ कुरान शरीफ हदीस शरीफ इन जो अदब एहतराम हूंदो त इंशाअल्लाह ताला तुंहिंजी मुंहिंजी क़बर कींझर हूंदी सुभान अल्लाह सला शरीफ बुलंद बाबा सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह थक जी पिया अञा त रबियुल अवल हाणे पहुचियो आहे तव्हां हाणे थकिजी पिया आहियो दुआ ख़ैर कयूं दुआ ख़ैर कयूं लंगर हलायो लंगर खाइण आया आहियो रसूलुल्लाह जो मीलाद ॿुधण आया मिलाद ॿुधण आया साईं सुभान अल्लाह सला शरीफ बुलंद बासा सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइन था सहाबियो मां सोहणे इब्राहिम जी दुआ आहियां सोहणे ईसा जी बिशारत आहियां ऐं पंहिंजी अमड़ आमना जो ख्वाब आहियां सुभान अल्लाह
तकरीर तव्हां कल टोली किबला मुफ्ती नूर नबी सिकंदरी साहब का मुदी अजो असागी जमायत थी मां को वडो आलिम मौलवी ना आया मड़े यूसुफ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी खरीदारी में न कोड़ी नालो लिखरायो मां 12 महीने हिते हाज़िरी लगाईंदो आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे पांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइता मा सुने इब्राहिम दादे इब्राहिम जी दुआ हजरत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत कि पांजी अमड़ आमना जो ख्वाब आया ओ प्यारा दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत इब्राहिम अला नबीना वारी दुआ दा बुधान सहाबन सबूरन के अल खसाइसुल कुबरा नूर 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 रहमत लिल आलमीन किताब जे अंदर जमाल हबीब व नसीरत वाले किताब जे अंदर या गाल लिखला हजरत इब्राहिम अला नबीना जदे बैतुल्लाह शरीफ यानी काबतुल्लाह शरीफ जो तामीराती कम मुकम्मल कयो हजरत इब्राहिम अला नबीना हजरत ईसा हजरत इस्माइल अलैहिस्सलाम भई पीर पुटो न कम में गदा आइन मुजादा कम मुकम्मल थियो काबतुल्लाह शरीफ जो तामीराती कम मुकम्मल थियण खां बाद में रब करीम तो फरमाए ओ प्यारा इब्राहिम जेको घुरणो तई उन जे बदले में घुरण सुभान अल्लाह सही रहो सोने नमूने सां मिठड़े ॻाल्हियूं ॿुधो ये उथवे छड़े सुभान अल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दादे इब्राहिम हजरत इब्राहिम अला नबीना के रब करीम फरमायो ओ प्यारा इब्राहिम काबतुल्लाह शरीफ जो कम मुकम्मल थी चुको आ इन जे बदले में जेकी मजूरी घुरणी थी मजूरी घुर हजरत इब्राहिम अला नबीना अर्ज करे तो रब कायनात जी दरबार में ओ मुजा करीम रब इन जे बदले में मुखे कुछ भी न खपे या रब्बुल आलमीन इन जे बदले में बस एतरो घुरा तो जेको आखिरी महबूब आखिरी नबी तो रवानो फरमाए दे ओ नबी मां इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल मां पैदा फरमाए जाए सुभान अल्लाह के जे नस्ल मां इब्राहिम जे नस्ल मां रवानो फरमाए जा ओ प्यारा दोस्तों अल्लाह रब्बुल आलमीन हजरत इब्राहिम अला नबीना जी दुआ कबूल फरमाई सुभान अल्लाह हेदे हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बचड़ो सोनो इस्माइल हजरत बीबी हाजरा जे पेट मां जाओ ऐं वरी हेदे बीबी सारा जे पेट मां सोनो इसहाक अलैहिस्सलाम पैदा थियो हजरत इसहाक अलैहिस्सलाम जे पेट मां बनी इस्राइल जा नबी सब मबऊस रब करीम फरमाया यानी रवाना फरमाया सुने इसहाक जे नस्ल मां हजरत ईसा अला नबी जिना जे नस्ल मां को नबी पैदा न थियो यानी हजरत ईसा हजरत इस्माइल खां सुने नबी पाक जे विच ते को नबी न आयो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे नस्ल मां नेक सालिह मुत्तकी परहेज़गार पैदा थिया पर नबी कोन आयो मुंहिंजा अदा रब करीम एड़ी त दुआ कबूल फरमाया ओ प्यारा इब्राहिम वो नबी तुझे नस्ल मां तुझी पुठिया मां इस्माइल जी पुठिया में इस्माइल जी पुठिया खां वरी नस्ल दर नस्ल नेक सालिह मुत्तकी परहेज़गार बना ये तुझे नस्ल में पैदा फरमाइंदुस पर इस्माइल जी पुठिया मां नबी हिकड़ो आमना जो लाल पैदा फरमाइंदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंदाज़ो लगा रब करीम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम खां वठी हुजूर पाक जी जात ताईं को बि नबी पैदा न थियो होॾे सोने इसहाक जी नस्ल मां कई बनी इस्राइल जा नबी पैदा थिया पर हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी हजरत इस्माइल खां हुजूर पाक ताईं मुंहिंजा अदा इहे सभु नबी न हुआ सालिह हुया मुत्तकी हुया परहेज़गार हुया नेक सीरत वारा हुया अल्लाह ताला जा प्यारा पालना हुया पर अल्लाह रब्बुल आलमीन उन खानदान मां उन नस्ल मां उन लड़िया मां आमना जो लाल पैदा
हजरत इब्राहिम अला नबीना जी दुआ इया हजरत ईसा जी बिशारत हजरत ईसा अलैहिस्सलाम पांजी कौम के गड कयो पांजी कौम वारन के फरमाए तो ओ मुजी कौम वारो मां ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आया वा कौम ती चवे तो प्यारा ईसा तू तो अल्लाह जो नबी आ तू तो भलो आ बगैर पीए जे तू पैदा कयो वियो आ ऐ तुंजी अमड़ भली आ हर अल्लाह रब्बुल आलमीन जो नबी सोनो ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो ए कौम वारो मुजी उम्मत वारो मां त ईसा भलो आया मुजी अमड़ भली पर मोखा वधीक मोहम्मद मीर भलो आ मुजी अमड़ भली सुभान अल्लाह उन जे बारे में मां तव्हां खे खुशखबरी तो ॿुधायो वञा बिशारत रहियो थो वञा मुखा बाद में वो सुहिणो नबी ईंदो उन नबीअ जो नालो आसमान जे मथा अहमद हूंदो ऐं दुनिया जे तख़्ते ते मोहम्मद करीम सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सोने नबी पाक जे मथा ईमान आणजो उन सोने नबी पाक जी पोइवारी कजो पैरवी कजो ऐं उहो नबी तो जंहिंजे करे अल्लाह रब्बुल आलमीन हे कुल कायनात बणाई आहे उन सोने नबी पाक जे सदके मां ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला सुभान अल्लाह सुभान हिकिड़े शाइर ॾाढो भलो चयो कायनात कादिर आ बणाई सिर्फ तुझे ही करे कायनात कादिर आ बणाई सिर्फ तुझे ही करे नूर की थी रोशनाई सिर्फ तुझे ही करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पूरी दुनिया जे अंदर जेकी सजावट ॾिसो था न सजावट वण टिण हर शइ जी या रब करीम पंहिंजे महबूब जे सदके फरमाई हजरत ईसा अला नबीना पंहिंजी क़ौम खे इहा बिशारत ॾिनी ऐं उहो ईसा अलैहिस्सलाम जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन बग़ैर पीउ जे पैदा फरमायो बगैर अबे बाबे खुदा जे ईसा बर में जमियो त छा हजरत अली अल्लाह जे घर में जमे त छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबे बिना ईसा बर में जमे त छा हजरत अली अल्लाह जे घर में जमे त छा कानून खे फिराए कानून खे फिराए कदेर कान लजपाल ला शरीक लहो उन जो इशारा मुझो खुदा मिलता मुझो खुदा मिलता बद मेहरबान लजपाल ला शरीक लहो उन जो ईशान आड़ा खलील जो जेठ बैठे तछा फिरऔन वड जे मूसा वडड़ो करे तछा हजरत इब्राहिम अला नबीना खे जॾहिं आड़ाह में रवानो फरमायो वियो ज़ाहिर में त वॾो मच हुयो पर जॾहिं आड़ाह में सुहिणो इब्राहिम दाख़िल थियो रब करीम तो फरमायो त या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम हे बाह सलामती वारी थी वञा मुंहिंजे सुहिणे इब्राहिम खे का बि तकलीफ़ न पहुचे छो
इन जे करे जो सोने इब्राहिम जे पेशानी में मोहम्मदी नूर आड़ा खलील जो जे पत्थर तछा फिरऔन वट जे मूसा वडड़ो करे तछा दुश्मन के दिल बरन जो दुश्मन के दिल बरन जो कदो निगहबान लजपाल ला शरीक लहो उन जो ईशान मुझो खुदा मिलखा मुझो खुदा मिलखा बद मेहरबान लजपाल ला शरीक लहो उन जो ईशान जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अमड़ खां हिन दुनिया जे तख़्ते ते ज़ाहिरी ज़ुहूर फरमा थिया तशरीफ़ फरमा थिया नौजवान कुंवारी औरत बग़ैर पीउ जे पुट पैदा थियो झंग में जन्म ॾिनो आहे रब करीम जी महिरबानी अहिड़ी थी वई अल्लाह तबारक व तआला इल्हाम फरमायो ख्याल पैदा कयो उन नौजवान औरत हजरत बीबी मरियम सोचो तो मां जेकॾहिं ॿारड़ो कच्छ में खणी वञा ॻोठ पंहिंजी बिरादर में त छा चवंदा चङा मुड़ुस तो रब करीम अहिड़ो ख्याल पैदा फरमायो ए मुंहिंजी प्यारी बानी तूं परेशान न थी जा तुंहिंजी जेको झोलीअ में ॿार आहे न इहो पाण उन सां ॻाल्हाईंदो पाण खे मोह ॾींदो अल्लाह रब्बुल आलमीन जो नबी अमड़ जी झोली में अमड़ जॾहिं खणी आई पंहिंजे ॻोठ बिरादर माण्हू ॾिठो मरियम तो छा कयो हज़रत बीबी मरियम थी फरमाए त मूंसां न ॻाल्हायो हिन नंढे सां ॻाल्हायो कंहिंसां ॻाल्हायो हिन सां ॻाल्हायो सभिनी चयो नंढे सां छा ॻाल्हायो अचो त क़ुरान खां पुछा कयो अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक कलाम मजीद फुरकान हमीद जे अंदर इरशाद रब करीम जे कुरान में अल्लाह तबारक व तआला फरमायो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिय्या तो सुभान अल्लाह हजरत ईसा अला नबीना नढड़ो वा ताज़ो जावल बारा रब करीम उनखे एतिरी ताक़त ॾिनी आहे ॻाल्हाइण जी क़ौम वारनि सां ॻाल्हाए थो फरमाए थो त इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह तबारक व तआला जो बानो आहियां आतानियल किताब खाली बानो न आहियां बल्कि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां आतानियल किताब रब करीम मूंखे किताब बि ॾिनो वजअलनी नबिया मां अल्लाह जो बानो पायां रब मूंखे किताब बि ॾिनो आहे खाली किताब कोन ॾिनो आहे किताब सां गॾु नबूवत जो ताज पाराए करे रवानो फरमायो आहे नंढड़ो ॿार पंहिंजे क़ौम वारनि सां ॻाल्हाए थो अमड़ जी झोलीअ में क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया मुंहिंजा अदा हज़रत ईसा अला नबीना हुजूर खां अचण खां पहिरियां जेके बि नबी गुज़री विया हज़रत आदम खां सोणे ईसा ताईं को देह जो नबी हुयो हेॾे आयो को देह जो नबी हुयो को शहर जो नबी हुयो को ॻोठ जो नबी हुयो को मुख़्तलिफ़ एरियनि जा नबी हुया वाह आमना जा लाल कुर्बान वञा तुंहिंजे मथां रब करीम तो फरमाए त प्यारा महबूब मां तोखे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बिनी जहान जे ला रहमतल लिल आलमीन बणाए करे सुभान अल्लाह खाली इंसान जे ला न
बल्कि ज़मीन जे 7 ज़मीन जे दर्रे जे हेठ, ज़मीन जे अंदर, ज़मीन जे मथा, आसमान जे मथा, आसमान जे अंदर जेकी वा करीम रब तखलीक फरमाया, इनमें इंसान जिया, जानवर जिया, हैवान जिया, पखी परिंदा जिया, वण जिया। या रसूल अल्लाह मां तो के सभिनी जे ला रहमत लिल आलमीन नबी बणाए। सुभान अल्लाह, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह हक जारिया, दम तस्वीर मरहबा 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 मरहबा। सच बुधा रब करीम तो फरमाए तो प्यारा महबूब जिते मां रब जी खुदाई होंदी उते तो मुस्तफा करीम जी मुस्तफा जी। सुभान अल्लाह, बेशक गाल समझ में अचे थी उन सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो जिक्र मुजा अदा कई 100 साल पहिरिया हलंदो पे आयो हलंदो पे आयो हलंदो पे आयो। रब करीम जे महबूब जा चर्चा दुनिया जे तपे ते हर नबी ईंदो वियो, हर नबी पंहिंजी क़ौम खे बिशारत ॾींदो वियो। किताबनि जे अंदर ईंदो त हर नबी खां रब करीम वाइदा वरिता, तव्हां त मुंहिंजे महबूब तव्हां जे वक़्त में क़ुरान पाक में बुधो आ वइदा फदल्लाहु मीसाक़न नबिय्यिन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। मुंहिंजो महबूब तव्हां ॾे अचे, तव्हां पंहिंजो किताब, पंहिंजी हिकमत, पंहिंजी नबूवत, बादशाही सभु छॾे ॾिजो। तव्हां नबी त ईमान आणजो, पर पंहिंजी क़ौम खे बि चइजो त मुंहिंजे महबूब जे मथां ईमान आणे। सुभान अल्लाह, असां त खुश नसीब आहियूं, सुभान अल्लाह, असां त खुश नसीब आहियूं जो रब करीम खां असां घुरियो बि न आहे जो अल्लाह तबारक व तआला असां तव्हां खे अण घुरियो महबूब अता फरमायो। उन जो शुक्र छो न कयूं? अॼु गॾु थी करे शुक्र अदा कयूं। जेतिरो शुक्र करे घटि पर अल्लाह रब्बुल आलमीन जे नेमतुनि जो एहसानात जो मुंहिंजा अदा उहो चर्चो बि कजे, शुक्र बि अदा कजे। मुंहिंजा मौला तुंहिंजा असांजे मथां किरोड़ा एहसान उहे सभु हिकिड़े पासे, पर वॾे में वॾो एहसान इहो आहे जो पंहिंजो महबूब असांखे ॾिनो आहे। सला शरीफ बुलंद बाबा सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। सुभान अल्लाह। जे इंसान खे जे शइ जी ज़रूरत हूंदी आहे न, जे इंसान खे का ॻाल्हि किताब में ॻोल्हणी हूंदी आहे न, पोइ उन किताब जे पोयां जाखोड़ कंदो आहे, उनखे उहा ॻाल्हि मज़ो ॾेई वेंदी आहे। सुभान अल्लाह। पर असां ऐं तव्हां किताबनि जो मुतालो नथा कयूं, पढ़ूं कोन था, हुजूर जी सीरत पढ़ूं कोन था। मदरसो तव्हां खां परे न आहे, सुभान अल्लाह। किताब माण्हू वठी पढ़े बचन खे पढ़ाए। हुजूर जी ज़िंदगी सां बाख़बर हुजणु खपे त असांजो नबी आयो कहिड़े खानदान मां, कहिड़े कबीले मां, उन खां बाद में उन नबीअ जे मथां रब करीम जूं केतिरियूं करम नवाज़ियूं आहिनि, जो उन नबीअ जे सदके असांजे मथां कहिड़ियूं करम नवाज़ियूं फरमायूं आहिनि, फरमाईंदो रहंदो। असां ला ताल्लुकी जो इज़हार करे बेखबर लगा पिया आहियूं। मुंहिंजा अदा जेकॾहिं न आमना जे लाल जी सीरत तो खोले पढ़ंदे तोखे उहा ॻाल्हि मज़ो ॾींदी, वरी उहा ई ॻाल्हि ॿिए किताब में ॻोल्ह, वरी उहा साॻी ॻाल्हि ॿिए किताब टे में ॻोल्ह। हर सीरत जे किताबनि जे अंदरि हर मुसन्निफ़ इहे न पंहिंजे तरफ़ सां हवालनि सां सदियुनि खां पुराणा किताब उन्हनि जा हवाला ॾेई करे लिखंदा था वञनि। अहिड़ो सुहिणो था लिखनि, अहिड़ो सुहिणो था लिखनि, अहिड़ी त ॻाल्हि सुहिणी था लिखनि। मुंहिंजा अदा ख़ुदा जो कसम मज़ो उहा ॻाल्हि ॾियो वञे त हिन खे पूरो कर, इहा ई ॻाल्हि ॻोल्हे वरी ॿिए किताब में पढ़। हाणे हिकिड़ी मां ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, उन खां बाद में दुआ ख़ैर कयोसि। सुभान अल्लाह। उहा ॻाल्हि आहे हज़रत बीबी हलीमा सादिया जी।
चो सुभान अल्लाह। ॻाल्हियूं त खोड़नि हुज़ूर जे आमद वक़्त जूं अचण खां बाद जूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि, हो बि ॿुधायूं पर दिल घुरियो त इहा ॻाल्हि तव्हांजे आॾो मां पेश कयां, पर ख़ुदा जो कसम आहे रब करीम महबूब जी सीरत जे लफ़्ज़ में अहिड़ो त मज़ो रखियो आहे जो ईमान ताज़ो थी थो पवे। सला शरीफ़ बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी प्यारी बाननी हजरत बीबी हलीमा सादिया रसूलुल्लाह जी दाई हलीमा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुंहिंजी मुंहिंजी बि दाई थी हूंदी, तुंहिंजो मुंहिंजो बि नाड़ो कटियो हूंदई, गंद साफ़ कयो हूंदई, कापूस साफ़ कयो हूंदई, पेशाब साफ़ कयो हूंदई, साफ़ कपड़ा लटा पाराया हूंदी, रिलका किन्ना धोता हूंदई। कुर्बान वञा हज़रत बीबी अमड़ आमना ते फरमाए खरज मिन्नी नूर, मुस्तफा करीम जी ते मुंहिंजे पाक बदन मां निकतो, मां ॾिसां पई त ईअं महसूस कयो त मुंहिंजे पेट मां नूर निकतो। अमर साईं फरमाती त न को गंद न किचरो का ॻाल्हि कोनी, का बदबू बि कोनी, बू बि कोनी, कुझु बि कोनी, पर मुस्तफा जे अचण सां मुंहिंजे कमरे में खुशबू कस्तूरी खां वधीक जेको ईअं सम्झो त एॾी त महक थी पई, चांडाण थी पई, नूरानी मुंहिंजो कमरो थी वियो। उन खां बाद में एतिरी खुशबू पई हुजे त मुंहिंजा अदा हज़रत अमड़ आमना थी फरमात रब करीम महबूब जे अचण जे सदके मुंहिंजे कमरे खे त छा, मक्के खे त छा, पूरी दुनिया खे रोशन फरमाए छॾियो। छा फरमाए छॾियो? जागो कान, सुभान अल्लाह, हलजो जागंदा हलजो, इएं रोशन करे छॾियो जो मां वेठी मक्के पाक में आहियां, पर पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई शाम जे मुल्क जे अंदर, शाम मुल्क जे महलातनि जा मीनार पई अखियुनि सां ॾिसां, ख़ाली मीनार कोन पई ॾिसां बल्कि उते जेको आहे इएं जेको आहे टोलनि जा टोला ॾाचियूं वञनि पयूं, उन्हनि जूं किचियूं। सुभान अल्लाह। तुंहिंजी मुंहिंजी अमड़ ॾिसण जो ॾिसंदी न, पोइ दावा छो थो करी, दावा छो थो करी त नबी मोजड़ो आहे। ख़ुदा जो कसम नबी तोजड़ो, असांजो नबी हिकिड़े पासे, 1.25 लख नबी हिकिड़े पासे। सुभान अल्लाह। चो 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 सुभान अल्लाह। असांजो महबूब जे मोहम्मद जो मीम हिकिड़े पासे, हे 1.25 लख नबी सब हिकिड़े पासे, उहे बि वॾे शान वारा, वॾे मान वारा, वॾे मक़ाम मर्तबे वारा सब नबी। पर अल्लाह रब्बुल आलमीन जेको पंहिंजे नबीअ खे फ़ज़लतूं, औसाफ़, कमालात, मौजज़ात ॾिना न, सराफ़ा मौजज़ो बणाए करे हिन दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ करे रवानो फरमायो। ये सब शयूं अल्लाह तबारक व तआला आमना जे लाल में रखियो। हजरत बीबी हलीमा सादिया फरमाए थी मां पंहिंजी ॻोठ मां बहार जे मौसम में, बहार जी मौसम थी विया, उन बहार जे मौसम जे अंदर असां ताइफ जे उन शहर मां ॻोठ मां सब मक्के जे तरफ़ दायूं वेंदियूं हुयूंसीं। पोइ सभु उतां अमीरनि जा ॿारड़ा खणी करे उनखे पाले निपाए वॾो करे 4 साल 5 साल 6 साल ख़िदमत करे पोइ पंहिंजे अबे अमा जे हवाले करे ईंदो हुयूंसीं। उन खां बाद में असांखे इनामनि सां, इकरामनि सां माला माल करे छॾींदा हुआ उन जा वालिदैन। उन साल एतिरो त ॾुकर पियो, एतिरी त 63 साली पैदा थी
हजरत बीबी हलीमा थी फरमाया त बेंजू दाचू बेंजू सवारियों थुलियों थंबरियों हलण जो तेज मां हलीमा सादिया दी उहा दाचड़ी कमजोर लागर मंडड़ी हुई घर में खीर कोनी घर में खाइण जे ला का शे कोनी घर में त छा मुझे हिन सीने में पाजे कचरे जे ला खीर जो थोड़ो बन हुजे का शे न हुजे एडी परेशानी हुजे का साली उकर वारो साल असा जे मथा मुसल्लत थियो हजरत बीबी हलीमा थी फरमाए मां ब इनई इरादे सा उन लश्कर सा उन टोले सा काफिले सा मां रवानी थिस इन हवाले सा त वना मां ब को अमीरन जो बारडो इसी करे खणिया जा जे पांजे बचड़न जो गुजर सफर कया इन हवाले सा मां ब उन काफिले सा गद निकतुस जी जो मां निकतुस तो जी दादी गुजरी हुई बेंजू दाचू थुलियों ताजू हुयो उहे अगते निकरी वई मुजी मंडड़ी दाची आराम आराम सा पोया उहे वनी औरतों दायूं सब मक्के पाक में पहुंचियो मां आहिस्ता पांजे हारिस मुड़स सा गद मां रवानी थियस अमीरन जा बार उहे दायूं मेड़े सेड़े खणी आयूं मां ब मक्के में पहुतुस उहे ब बाहर निकती पुछा कई मां जो हाल को बार बार छजो तो मुजेला ये सब बार अमीरन जा असा खयो पयो वणो पर हा हिकड़ो बार आहे जी जो पियो ना है यानी यतीमा वो असा छजो आ असा ॾिठोसीं जो पियो न आहे असांखे केरु जेको आहे हिनजे एवज़ में इनाम ॾींदो इकराम ॾींदो असांखे नवाज़ींदो केरु तंहिंजे करे उहो ॿारु असां छॾे ॾिनो हज़रत बीबी हलीमा थी फरमाए शान मुस्तफ़ा बज़ुबान मुस्तफ़ा नूर 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 रहमत लिल आलमीन अल खसाइस अल कुबरा जमाल हबीब इन सभिनी किताब जे अंदर इहा ॾाढी ॻाल्हि सुहिणी लिखियलु आहे हज़रत बीबी हलीमा थी फरमाए त मां बि जेको आहे पंहिंजे मुड़ुस खे चयो त आया आहियूं ख़ाली नाहे हलणो सुभान अल्लाह आया आहियूं ख़ाली हथे न आहियूं ॾिसूं था अमीरनि जा ॿार न आहिनि त इहो ई ॿारड़ो खणी हलंदा कुर्बान वञा आमना जे लाल ओ प्यारा दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा दाई हज़रत बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा पंहिंजे मुड़ुस खे दी चवे त पहिरियां हलूं काबे जो तवाफ कयूं दीदार कयूं ओ प्यारा दोस्तों हज़रत बीबी हलीमा सादिया पंहिंजे मुड़ुस हज़रत हारिस उन हारिस उहा ॾाचीअ खे पंहिंजे सवारीअ खे जेको आहे पासे ते ॿधी करे उन खां बाद में काबे जो तवाफ कयो आहे तवाफ करण खां बाद में जिए जो उन मालूमात वरतिया को बार हुजे तो मुखे जो खबर पई त हजरत अब्दुल मुत्तलिब जे घर बारड़ो आ हजरत अब्दुल मुत्तलिब पांजे घर जे दरवाजे ते बीठो आ हजरत बीबी हलीमा आई आ हजरत अब्दुल मुत्तलिब फरमाए तो केरा मुझो नालो हलीमा है बनो साद जे कबीले सा मुझो ताल्लुक हजरत अब्दुल मुत्तलिब मुस्कुराइंदा पान फरमाइदा तुम दोई मुखे इंतजार सुभान अल्लाह हजरत बीबी हलीमा सादिया फरमाई थी त प्यारा दोस्तों मुखे हजरत अब्दुल मुत्तलिब वठी वियो अंदर मां ॾींहं जो ॾिसां त नंढड़ो ॿारड़ो सुतो पियो आहे हेठियां अछी चादर रेशम जी विछाई पई आहे मथियां साई चादर उन जे मथां लॻी पई आहे पर जीअं जो मां दाख़िल थियां त उन जे घर में एतिरी त ख़ुशबू हुजे एतिरी त रौनक हुजे एतिरी त नूरानियत हुजे मां जो हजरत बीबी आमना जे वेझो थी आहियां हजरत बीबी आमना खां इजाज़त वरती आहे जेकर इजाज़त हुजे त मां नंढड़े जो दीदार कयां सुभान अल्लाह हजरत बीबी हलीमा फरमाए थी त मां जीअं जो मुस्तफा जे चेहरे ता वदो हावारे चेहरे ता मां कपड़ो लाहींदी पई वञा मां ॾिसां पई त मुस्तफा करीम जो चोॾीअ जे चंड खां बि वधीक चेहरो चमकी रहियो आहे सुभान अल्लाह कुर्बान वञा चोॾीअ जो चंड अञा घटा उन खां वधीक आमना जो लाल इहे बि सुहिणो चमके इहे भई नूरानियत वसे इहे ॾिसां पई आमना जे लाल खे मां मथे खयो आहे
सीने सां लगायो आ मुझे सीने सां लगंदो वियो मुझो सीनो आबाद थींदो वियो जेनी मुझो सीनो साओ थींदो वियो मुझे सीने में खीर ईंदो वियो ये जो थोड़ी देर में आमना जे लाल अख खोलिया मां दिसा पई उन अखन मां ये नूर जो लाटो निकियो उन नूर वनी जेको आसमान ते पहुतो आ हजरत बीबी हलीमा फरमाई थी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां बोसो दिन हजरत बीबी हलीमा फरमाई थी मां सीने सा लगायो आ चुमी दिनिया प्यार कयो आ मोहब्बत कईया हुजूर पाक के मां पाजे साजे पासे बुको मुबारक धारायो आ खान पान पी ठोकर खा बाद में मां खादे पासे मारने के कयो आगे भी आवाज आयो आ ओ अपण हलीमा है मुझो पासो आहे मुझे रजाई भाजो पासो सुभान अल्लाह हे मुझो हिस्सो आ हे मुझे भाजो हिस्सो आ मां उहो नबी आया जेको हक अदल ऐं इंसाफ जो दर्स देण आयो आया अदल इंसाफ करण आयो आया ऐं दुनिया के बुधाइण आयो आ त मां छा होंदी आ पीउ छा होंदो सुभान अल्लाह हजरत बीबी हलीमा फरमाई थी त मां इजाजत वरती आमना सुनी आमना का आमना अमण साण मुके इजाजत ॾिनी आहे हजरत अब्दुल मुत्तलिब खां मां दुआ वरती आहे उन खां मोकलायो आहे दिल में सोचो आहे ओ हारिस अच त हाणे काबे जो तवाफ कयो हजरत बीबी हलीमा फरमाई थी इन सीरत हलबिया जे किताब जे अंदर सीरत नबविया जे अंदर ॻाल्हि लिखियल आहे खुदा जो कसम हजर अस्वद के दुनिया बोसो नीदिया उन जेला सिकंदिया तमा वनी हजरे अस्वद के चुम्मी जा पर कुर्बान वना हजरत बीबी हलीमा की फरमाए वो हजरे अस्वद जो पत्थर जे हुआ उन काबतुल्लाह जी कुंड में नसब थेला यानी लगला पानी जाओ मां पठ दी पाड़ा अची करे मोहम्मद करीम के बोसो दी सुभान अल्लाह मुस्तफा करीम के चुम्मी दिया उन पत्थर दुनिया पूरी सिके थी हजरे अस्वद के असा बोसो जो पर हजरे अस्वद मा ॾिठो हजरत बीबी हलीमा फरमाई थी त उन हुजूर जे चेहरे के चुम्मी दिया वापस वनी करे पानी जाए ते नसब थी वा यो रब करीम दी कुदरत आ त मुजा अदा छा पत्थर पर याद रखना ही वो पत्थर कोई जो आम रोडन ते पियो आ ई उहो पत्थर जी हजरे अस्वद के क़यामत जे दिहाड़े रब करीम अखियों बि ॾींदो रब करीम जुबान बनी दो ऐं ॻाल्हाई दो या रब करीम मुस्तफा जे उम्मतिन फिलाणे मां हजरे अस्वद के बोसो ॾिनो आ दुनिया जे तख़्ते ते चुम्मी ॾिनी आ मां हजरे अस्वद पत्थर उन जी सिफारिश तो कया उन खे जन्नत में दाखिल फरमा अंदाज़ो लगा त आम पत्थर ना है हे जन्नती पत्थर आ क़यामत जे दिहाड़े आमना जे लाल जी उम्मत जी सिफारिश कंदो जी उन दिहाड़े जी जिंदगी में बोसो ॾिनो आहे उन जी सिफारिश कंदो पर जे परे खां इस्लाम कयो आहे उन जी बि सिफारिश सुभान अल्लाह अदा केर कंदो हजरे अस्वद हजरे अस्वद पर आमना जे लाल के जे करे रब करीम सब कुछ ॾेई छॾियो त पोइ एतराज़ छा सुभान अल्लाह चो एतराज़ छा आम पत्थर के इतनी ताकत आहे जे करे पत्थर के मकाम मिलियो मर्तबो मिलियो आमना जे लाल जे सन्ना हजरत उमर फारूक खां रिवायत पाण फरमाइन था ए हजरे अस्वद मां तोखे चुमी न ॾियां पर चुमी इन जे करे थो ॾियां जो मां ॾिठो पंहिंजी अखियुनि सां हुजूर पाक तोखे चुमी ॾिनी हुजूर पाक तोखे चुमी ॾिनी आहे उन जे करे मां तोखे चुमी ॾियां हजरे अस्वद के बोसो ॾियण सुन्नत मुस्तफा आहे सुभान अल्लाह सुन्नत मुस्तफा आहे हुजूर पाक जी सुन्नत मुजा अदा ही मामूली पत्थर ना है इन के अल्लाह ताला ताकत दिंदो पर याद रखजा जदे हजरत बीबी हलीमा साजा फरमाई थी त मां ॾिसा पई त वो हजरे अस्वद चुमी जो पट जी पाड़ा अची हुजूर पाक के बोसो ॾिनो तस दुनिया वनी करे बोसो दे को इंडिया मा वनी को पाकिस्तान मा वनी को इंडोनेशिया मा वनी को इंग्लैंड मा वनी को किथा वनी पर कुर्बान वना बैतुल्लाह जी कुंड मा पाड़ पटजी आई आमना जी लाल जो चेहरो चुमी सुभान अल्लाह हजरत बीबी हलीमा फरमाई थी वो प्यारा दोस्तों
असां तवाफ मुकम्मल कयो आहे। मुकम्मल करण खां बाद में असां पंहिंजी सवारी ते आया आहियूं। जीअं जो सवारी ते मुंहिंजो मुड़ुस हारिस अॻियां वेठो आहे, पोयां मां वेठी आहियां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी गोद मुबारक में झोली में आहिनि, पर उहा ॾाची न पई उथे, हलण जे लाइ उथण जे लाइ तयार न आहे। उहा ॾाची इशारो पई करे, ओ हलीमा जेको तुंहिंजी झोलीअ में आहे इनखे अॻियां कर, हारिस खे पोयां कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लगे तो तव्हांखे जरा सी असर करेगा। अल्लाह पनाह ॾे। चो अल्लाह पनाह ॾे। अल्लाह ताला हुब्बे मुस्तफा दिल में रखे। चो आमीन। हे जेको हथ में पियो थो न, हथ में जेको पियो थो न मोबाइल, अधु त असांजी जवान जो अधु मथो इन फेरे छॾियो। अबो भी हो, अमा भी हा, पीर भी हो, सब कुछ यो मोबाइल। एदा असां अकुल जा अंधा थी विया, एदा असां अकुल जा अंधा थी विया। सब कुछ मोबाइल, मोबाइल ना है, ये मोबाइल सब कुछ ना है। तबाह कारिया, तबाह कारिया। इनके सोने नमूने सां इस्तेमाल कंदो त भलो, गलत पासे इस्तेमाल कंदो त तबाही आहे। ॾिसो जॾहिं खां मोबाइल आयो त अबे जो हया वियो, अमा जो हया वियो, अबे जी ख़िदमत वई, अबे जी ॻाल्हि चई त कुर्बान वञा आमना जे लाल दा। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत बीबी खदीजतुल कुबरा सां शादी फरमाई, निकाह फरमायो, हज़रत बीबी खदीजतुल कुबरा जी फरमात हिकु औरत आई हुजूर जी खिदमत में। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ पंहिंजी चादर मुबारक विछाई। चादर विछाए करे पाण उन खे 40 बकरियूं इनाम में ॾिनियूं ऐं हिकिड़ी उठ ॾिनी सवारीअ जे लाइ, सवारीअ जे लाइ। उहा औरत 40 बकरियूं बकाहे वई, उठ बकाहे वई, हली वई। मुस्तफा करीम के हजरत बीबी खदीजा कुबरा घरवारी उम्महातुल मोमिनीन, मोमिन जी मां हजरत बीबी साहिबा फरमाती, या रसूल अल्लाह, या औरत केर हुई? पाण फरमाता, या मुंहिंजी रज़ाई अमड़ बीबी हलीमा। सुभान अल्लाह। केर हुई? बीबी हलीमा हुई। बीबी हलीमा जो मुड़ुस हारिस किताबन में ईंदो आहे त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जॾहिं काफ़रन एजेंटूं कयूं, काफ़रन जेको अजीब अजीब जेको ॻाल्हियूं कयूं ख़त्म करण जे लाइ, पर रब करीम पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त करण वारो। उन वक्त में हारिस पंहिंजे ॻोठ मां सिधो मके पाक में आयो, कुरैश वारनि सां मिलियो। अबू जहल वारनि अजीब अजीब ॻाल्हियूं उन जे ज़हन में लॻाई, अजीब हुजूर जे जेको शान में नाज़िबा लफ़्ज़ इस्तेमाल कया अबू जहल वारनि। पर हारिस तो चवे त बीहो, मां पुछां त सही, ॾिसां त सही, मां बि इन मोहम्मद करीम जी परवरिश कई आहे। सुभान अल्लाह। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां जेके परवरिश जे दौरान मां निशानियूं ॾिठियूं, जेके वाक़ियात अखियुनि सां मुशाहिदा मां ॾिठा, उन मां मूंखे अंदाज़ो आहे ऐं मां सही थो तव्हांखे ॿुधायां। हारिस तो चवे, अञा मुस्लमान कोन थियो आहे। ए अबू जहल, इहो आमना जो लाल जहिड़ो अहिड़ो नाहे, इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो नबी थी। सुभान अल्लाह। ही नबी आहे, हक़ सच जो पैगाम खणी आयो आहे। हारिस अबू जहल वारनि खां थी सिधो आमना जे लाल दी। सुभान अल्लाह। मुस्तफा करीम नबो जे ऐलान खां बाद जी आ ॻाल्हि आहे। जीअं जो नबी पाक जी खिदमत में आया, हुजूर पाक पंहिंजी चादर विछाए उन खे विहारियो आहे। पाण फरमाईंदा, ये खबर बाबा कीअं चढ़ थियो आहे? हारिस अञा मुस्लमान कोन थियो आहे। हारिस तो फरमाता, अबू जहल वारा हीअं था चवनि,
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहे निशानियों उहे दाजो उहे जेके मंजर ज़ुहूर थिया वाक़िआत ज़ुहूर थिया हज़रत हारिस ॾिसी करे आमना जे लाल जे मथां कलमो पढ़ी मुसलमान सहाबा फरमाइंदा या रसूल अल्लाह यो केर हुयो शख्स अजनबी पाण फरमाइंदा इहो मुंहिंजी दाई हलीमा जो वर मुर्स हारिस हुयो तो अंदाजो लगा तो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजी अब्बे अम्मा रिजाई अब्बे अम्मा दी इतनी जो इज्जत एतरो अदब एहतराम कयो अज पाजी अब्बे अम्मा सगे जी असा इज्जत अदब एहतराम हया विसारे छे असा नौजवान ला कदे पिया वन कुरान तहां जे घर में या मस्जिद तहां जे पाड़े में या हकीकी तहां जे अब्बे अम्मा का वधिक जो केर बना है जे करे तहां के दुनिया खपे जे करे तहां के दीन खपे तहां जे पाड़े में आलिम सगोरा वेठा उन पासे हलिया जो जे करे तहां के बई नेमतूं खपन मुजादा इन कुरान खां रसूलुल्लाह जे इस्लाम मां दीन मां परे न वञो अब्बे अम्मा खां दुआ वठो रब करीम जे महबूब औरत के एड़ो मकाम ॾिनो आ जो अल्लाह ताला जे नबी फरमायो त माओ जे कदमन जे हेठां जन्नत आ जिनके जन्नत खपे अम्मा जी खिदमत करे ऐं जिनके जन्नत जो दरवाजो खोलणो आ त अब्बे जी असा कादे पिया हजरत बीबी हलीमा हजरत हारिस मुजा अदा हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब एहतराम असा के सिखारियो आ पाण जने घर ईंदा हा हजरत बीबी खातून जन्नत जॾहिं बि जेको हुजूर पाक जे घर में ईंदी हुई हुजूर पाक उथी बीहंदा हजरत खातून जन्नत जे पेशानी से बोसो ॾींदा पाण पेरांदी में बीहंदा हुआ ऐं उन न्याणी खे खातून जन्नत जे सिरांदी में वेहारींदा हा पाण फरमाईंदा सहाबीओ मां तव्हां खे न्याणी जो सबक इहो तो सेखारियो वञा जो खातून जन्नत जे घर में अचां या उन जे घर में वञा त खातून जन्नत सिरांदी मां वेठी आ मां मुस्तफा करीम जे अचण जे ला उथी बीही रहा यो मां तव्हां खे हया सेखारे तो वञा अदब सेखारे तो वञा यो मां तव्हां खे दर्स ॾियो तो वञा मुस्तफा करीम जे अचण खां पहिरियां ज़िंदा न्याणियुनि खे दफन कयो वेंदो हो पर कुर्बान वञा आमना जे लाल असां खे न्याणियुनि जो एतिरो अदब एहतराम सेखारियो आहे ऐं इस्लाम जे अंदर औरत जे ला उहो दर्स ॾिनो आहे जेकी औरत चवे थी न जेको इस्लाम में जेको इहो पर्दो आहे ईअं सम्झो त इहा ज़ोरी ज़बरदस्ती मुजा अदा उन औरत के जो त रब करीम जे महबूब फरमायो त माओ जे कदम जे हेठा जन्नत जेके जन्नत खपे त माओ जी इज्जत करे अदब करे खिदमत करे इंशाअल्लाह ताला उहा जन्नत परे नाहे उन जन्नत जो दरवाजो खोलणो थई जन्नत में दाखिल थियणो थई अबे जी खिदमत कर जडे तुजा माओ पी राजी थींदा रब राजी थी पवंदो सरा शरीफ बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वो प्यारा दोस्तों हजरत बीबी हलीमा फरमाती मां मुस्तफा करीम के अग्या झलियो आ यानी मां अग्या थी आया मुजी झोलिया में आमना जो लाल वेठो आ मुस्तफा करीम जी जात अग्या हारिस मुझे पोया वेठो आ उहा दाती इहे उठी करे काबतुल्लाह जे तरफ मोह कयो आ काबे दे वेही करे भई अग्या गोडा हेठ भन्ने करे वेठी आ वेही करे टे सजदा उन दाती कया काबे जे तरफ रुख करे मोह करे टे सजदा कया सजदे देण खां बाद में उहा दाती इए पई हले जो पेना उन दाती में का कुवत कोन हुई हलण में लाचार हुई पर कुर्बान वना जदे दाती जी पुठीअ ते मुस्तफा करीम जी ज़ात आई उन उहा दाती थी ॻाल्हाए ओ हलीमा मजबूत थी वेहण तव्हां जो कमा हलण मां उठ जो सुभान अल्लाह क्यों सुभान अल्लाह
असां ई तव्हां जे करे उठ पे चढ़ूं त उन जी लत जो फाको पियो पवे पर कुर्बान वञा उहो जानवर थो ॻाल्हाए अॼु मुंहिंजी पुठीअ ते आमना जो लाला मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह तमाम बच्चों मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। उन बेजुबान दातिया जी जुबान ते भी यो शेरा हलीमा जे जुबान ते भी शेरा वे जेके बचे दिए पेरान वो सवारे से दायूं निकल होयो उन दाइन का ये पे बीबी हलीमा जी दाती सवारी क्रॉस करे हजरत बीबी हलीमा की वे सहेलियों जो जवन वे औरतों दायूं जो जवन ओ हलीमा दे खबर सवेद तुंजी सवारी हलण में लाचार हुई हली कोन पे सके पर मुखे इहो खुदा त सवारी तो मटाइया हजरत बीबी हलीमा दी फरमाए ओ ताइफ वारो औरतों मां सवारी कोन मटाइया बल्कि सवार तब्दील कयो। सुभान अल्लाह छा तब्दील कयो आ ॻाल्हायो छा मटायो आ सवेरे हारिस हुयो सवार हाणे बिनी जहान जो सरदार रहमत लिल आलमीन सवार। सुभान अल्लाह ऐं छा पई चमदी वञे बीबी हलीमा सुभान ते हुजे मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। मुझे तो मुस्तफा करीम मिली अब जो छा खबे छा सुभान अल्लाह मुखे त दुनिया जे नेमतुनि वारी उहा अज़ीम नेमत मुखे मिली चुकी आ नबियन जो सरदार रहमत लिल आलमीन नबी मिलियो आ वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला जो सुभान अल्लाह वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुरादे गरीबों की बरलाने वाला सुभान अल्लाह हजरत बीबी हलीमा ने फरमाए मां हलीमा हुजूर करीम जी जात के खणी करे मंजिल ते करे जेको मंजिल मकसूद ते पहुतासी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे पखड़े में मुझे घराड़े में ये नीमा गरीब मिस्कीन जी झोपड़ीअ में हुजूर पाक जी जात पहुतंदी वई रब करीम मुझे मता एडो त मेहरबान थियो एडो राजी थियो एडी करम नवाजी करीम रब जी थी पई जो जेके घर में मुझे पढ़ण जे लाइ ये समझ सब बाह तैयार कान पई थे मुझे घर में जेको पचाइण जे लाइ काशे न आहे मुझे घर में वेले में खाइण जे लाइ काशे न आहे मुझे घर में बचन के ॾियण जे लाइ काशे न आहे हत्ता के मुझे सीने में खीर जो फुड़ो बनाए पर रब करीम जा किरोड़ हा एहसान मां हलीमा मिस्कीन जे मथा मां हलीमा मिस्कीन जे मथा जो रब करीम जो नबी मुझे पखड़े में ईदो वियो रब करीम मुझे पखड़े में बरकत ही बरकत अता सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा था समझो लीमे खान तालपुर वारो एहसान आहे सुभान अल्लाह छो न था एहसान आहे न हींअर त मञो था वरी सुबुह जो हर को पंहिंजे खफ़े में पंहिंजे कमकार में वरी यारनि जे चकर में अची था वञो हा यार तूं सही थो चए सुभान अल्लाह हाल इहो असांजो हेडी मगज़मारी कयूं मथो हणो तव्हांजे मथां क़ुरान हदीस मां ॻाल्हियूं आलिम सगोरा क़िबला सरती हक़ नबी मुफ्ती नूर नबी सिकंदरी दामत बरकत वाली तव्हांखे ॿुधाइनि वर्ब जेको ईअं सम्झो त हो चवंदा न कुते जो पुछ ईअं टेड़ो हूंदो आहे पेंप विझी छॾी सिधो थी वेंदो वरी 6 महीने पेंप कढी ओड़ो ॻाल्हि सम्झ में अचे थी तव्हांखे बि घणी आलिम सगोरा ॿुधाइनि था सम्झाइनि था पर सुबुह जो खणी यारनि जा पासा हा यार तूं सही
हजरत बीबी आमना फरमाती त जिह रात हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा थिया मां पांजे अखिन सां ॾिठो हजरत जिब्रील हिकिड़ो झंडो काबे जी छत ते लगायो ॿियो मगरिब में टियों मशरिक में लगायो जेकरे असां ही सजावट कई आहे झंडड़ा लगाया लाइटिंग कई आहे त मुंहिंजा अदा इहो शिरक बिदअत नाहे इहो महबूब करीम जे अचण जी ख़ुशीअ में असां पंहिंजो हाल सोरो जेको असांजो मिस्कीनी हाल आहे उन मिस्कीनी हाल में ॿ दोस्त गॾु करे हुजूर जो शान बयान करे पंहिंजो ईमान ताज़ो कयो आहे मुंहिंजा अदा इन शान ॿुधण खां बाद में पंहिंजो असां तव्हां ईमान पको कयूं त हुजूर पाक जी मोहब्बत अहिड़ी कयूं जो कब्र में मरी हलिया वञो कब्र में पहुचूं त आमना जो लाल पाण तशरीफ फरमा थे सुभान अल्लाह शर्त इहो आहे त अक़ीदो टाइट सुभान अल्लाह अक़ीदो ॻाल्हायो अक़ीदो पक्को हुजे यकीन पक्को हुजे ईमान कामिल हुजे बोड़ जे पाटोड़े ते भत जे पाटोड़े ते भगा न वञ अक़ीदे खे ॾिसो ये अक़ीदे वारा केड़ा अक़ीदे खे असां ॾिसूं कोन भत जे पाटोड़े ते पोया भगा वेंदा आहियूं बोड़ जे गाड़े छोरे ते भगा वेंदा आहियूं मुंहिंजा अदा इहे गाड़ा बोड़ इते हंगी किन करे छॾींदे पासे में पिया हूंदा पर अक़ीदो तुंहिंजो टाइट हूंदो कब्र में आमना जो लाल पाणे पहुचंदो अक़ीदो टाइट आहे कोन अक़ीदो पक्को आहे कोन असांजो ठुक अक़ीदो असांजो यकीन काम ईमान कामिल नाहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जो आखिरी नबी आहे आखिरी रसूल आहे ॻाल्हि पे कई हज़रत बीबी हलीमा वारी हज़रत बीबी हलीमा फरमाती हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां बाद में मुंहिंजे उन खीमे में मुंहिंजे घर में ॾींहुं रात रोशनी थियण लॻी रोशनी पाड़े वारियूं चवनि पियूं हलीमा इतरो तो वटि तेल थी वियो आहे कहिड़ी बती हथ कई ॾींहुं राति तुंहिंजे घर में भरे पई हज़रत बीबी हलीमा जी फरमाए त मां पंहिंजे घर में बती कोन ॿारींदी आहियां ॿिन्ही जहान जो सरदार रहमत लिल आलमीन जिंहिं दिहाड़े खां मुंहिंजे घर में आयो आहे उन दिहाड़े खां मुंहिंजे घर में नूर ई नूर आहे चो मुंहिंजे घर में नूर ई नूर आहे अंदाज़ो लगा मुंहिंजे अंगण ते जेकॾहिं मुर्शिद अचे ख़ुशि थींदा असां ख़ुशि थींदा आहियूं पंहिंजो जीव घोरे छॾींदा आहियूं नेण विछाईंदा आहियूं हर पंहिंजे घर में हर शइ हूंदी आहे सभु हुनजे आॾो रखंदा आहिनि पर सच ॿुधा बीबी हलीमा जे घर में ॿिन्ही जहान जो सरदार अचे इहा ॻाल्हि घटि आहे सुभान अल्लाह या नेमत घट यो एहसान अल्लाह जो घट हजरत बीबी हलीमा फरमाए थी जिते मुझे घर जो बकरियों वजन पयो मुझे घर जे बकरियों जे जिते कदम लगे पियो कदम जे हेठा ही गाह को निकरे सुभान अल्लाह पाड़े वाली चंदियो हो हलीमा असां जो बकरियों बुखारियों असां जो बकरियों तुझे धन सां गद चरन तुझे बकरियों जे सदके असां जो बकरियों ढो खाई पी वठन असां जे धनारन के तुझो धनार रोके न सीरत जे किताबन जे अंदर इंदो आहे तो ओड़े पाड़े वाली सब बकरियों बीबी साहिबा जे बकरियों सां गद चरन जो खाई पी शाम जो वापस हलियो सुभान अल्लाह अदा किंजो सदको रसूल अल्लाह किंजो सदको जे करे अज मिलाद में असा आया आहियूं खाई पी ढो करे वञूं पिया अल्लाह जो शुक्रियो अदा कयूं था एहसान बुधायूं था ऐं छा खाधोसी मिलाद मुस्तफा छा खाधोसी असा तव्हां जे लाइ पुरन पंहिंजे कोठ वारनि गॾिजी सजी करे साईं गुलाम अहमद साईं अल्लाह वारा जेके साथी गॾिजी कयो आहे पंहिंजे हाल पांजी कोशिश मुताबिक भलो करे कयो पर जेको भी हाल अल्लाह तबारक व तआला मुजा अदा तुझे अमल के कोन ॾिसंदो आहे तुंहिंजी सूरत खे कोन ॾिसंदो आहे रब करीम जे करे ॾिसंदो आहे त तुंहिंजी नियत खे ॾिसंदो आहे
छाखे ॾिसंदो आहे नियत मां पीउ जो अदब कयो वॾड़नि जो अदब एहतराम कयो नंढड़नि जे मथां शफ़क़त वारो हथ रखो क़ुर पाक सां दिलि लॻायो बचड़नि खे पढ़ायो हिन भलारे महीने जे अचण जे सदके इहा दुआ घुरो मुंहिंजा मौला असांखे रसूलुल्लाह जे मिलाद जे सदके पक्को निमाज़ी नमाज़ पढ़ असांजे हिन महफ़िल जो मक़सद छा आहे नमाज़ पढ़ क़ुर जी तिलावत कयूं मस्जिदूं आबाद कयूं कंहिंजे मथां ज़ुल्म न कयूं कंहिंजे मथां ॾाढ न कयूं कंहिंजो हक़ न खाऊं अल्लाह ताला सभु कुझु माफ़ करे सघे थो पर पंहिंजे ॿारनि जे मथां जेको असां ज़ुल्म कंदा आहियूं अलाह जे ॿारनि जे मथां जेको असां ज़ुल्म कंदा आहियूं हक़ खाईंदा आहियूं रब करीम कॾहिं बर्दाश्त कॾहिं माफ़ न तंहिंजे करे मुंहिंजा अदा रब करीम पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़िल हे भला जूं नेमतूं भलारा एहसान भला जूं महफ़िलूं असां तव्हांखे रब करीम हिन भलारे ॾिहाड़े जे सदके 12 रबीउल अव्वल उन ॾिहाड़े जे सदके अता फरमायो यादि रखिजो 12 रबीउल अव्वल जे ॾिहाड़े असां वॾा छा कंदा आहियूं स्कूलनि जो मोकिलूं हर डिपार्टमेंट में मोकिलूं पोइ सुम्ही कंदा आहियूं अदा इहो हिकिड़ो ॾिहाड़ो मिलियो आहे निंड करे अफ़सोस आहे मुसलमान तुंहिंजी निंड तुंहिंजी सोच इन ॾिहाड़े ते जेकॾहिं रसूलुल्लाह जी ख़ुशीअ में रैली निकिरे थी कि शेर मुस्तफ़ा जे उन मरकज़ मां निकिरे थी अची न उन में ॿ टे पघर जा फुड़ा कढी कम अज कम मुंहिंजा अदा इहे पघर जा फुड़ा तुंहिंजी गवाही त ॾींदा सुभान अल्लाह शाहिदी त ॾींदा उहो पघर छाजे लाइ निकितो आहे एटीएम जी लेन में बीठो हूंदो आहे पघर तोखे महसूस कोन थींदो आहे बैंक जी लेन में बीठो हूंदो आहे तोखे पघर महसूस कोन थींदो आहे उन खां बाद भाण जी ॿोरी जे लाइ तूं पोयां लेन में बीठो हूंदो आहे उन खां बाद में जेको आहे जिते बि तूं वञी थो इंतज़ार करी थो हर दुकान ते हर जॻह ते इंतज़ार करी थो पघर निकिरे थो तूं इहो चवंदो आहे त मां जल्दी वञा जल्दी अचां मुंहिंजो कमु जल्दी थी वञे पर कॾहिं इहो सोचियो आहे इहो कलाक लॻाए त रसूलुल्लाह जी रैलीअ में मां पघर कढी अचां मन इहो पघर मुंहिंजो साथ ॾे इन ॻाल्हि ते थोरो गौर फिक्र कयो इन ॻाल्हि ते वधीक मां रोशनी कोन थो विझां मां ॾिसो थो वञा त कहिड़ा कहिड़ा सुभान अल्लाह मां बि ॾिसो थो वञा पंहिंजा मोटरसाइकिल पंहिंजा रक्षा पंहिंजूं सवारियूं अदा अलाह जूं नेमतूं आहिनि इहे सवारियूं अलाह जूं नेमतूं अलाह ॾिनियूं आहिनि जेकॾहिं उन ॾिहाड़े ते अलाह जी राह में कढियूं थियूं त हिकिड़ो हो बादशाह हुजूर जे अचण खां पहिरियां पंहिंजी सॼी फौज गॾु कई इल्म वारो हुयो पर उन इल्म जे अंदर उहा ॻाल्हि पढ़ी आमना जो लाल ईंदो जेको नबी हूंदो पूरी काइनात सॼी फौज खे गॾु करे दिलि में सुधी काश जेकॾहिं अल्लाह ताला मूंखे एतिरी ज़िंदगी ॾे जो उन आख़िरी नबीअ ते मां ज़िंदा हुजां कि मां सॼी फौज उन रसूलुल्लाह खे ॾेई छॾी जिंदगी त पूरी थी वई उनजी बाद में पर जॾहिं क़ब्र में वियो त अल्लाह ताला उनखे माफ़ करे छॾियो फ़क़त हुन इरादो कयो इरादो सभु कुझु फौज रसूलुल्लाह खे दीन में ॾेई छॾियो इस्लाम में मदद करे पर हिकिड़ी नियत आहे जेकॾहिं इन ॾिहाड़े ते असां तव्हां निकिरी ईंदासीं मां ॿियो कचहरी कयां तव्हां मोबाइल टुंबे बीठा सुभान अल्लाह वीरानी बंद हाँ दा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अचण जे लाइ ख़ुशीअ में जेकॾहिं असां तव्हां निकिरंदासीं पंहिंजी सवारियुनि ते पंधु न पंधु बचो सुठी ॻाल्हि आहे पंधु अचो सवारियुनि ते अचो घोड़नि ते अचो पंहिंजी गाॾियुनि ते अचो कार ते अचो रक्षनि ते अचो छा रक्षन ते को मेणो आहे अलाह जी नेमत आहे ग़रीब जे लाइ वॾी सवारी सुभान अल्लाह पर जीअं वटि न आहे उन खां क़दुरु पुछा करता सवारी न आहे जीअं वटि मोटर आहे त उन जे लाइ उहा बि उन जे लाइ टूडी आहे सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सुभान अल्लाह थकजी पिया सुभान अल्लाह घुरायो रोज़ था किस्मत सां आया आहियूं सोलो तव्हां खां हथ थोरे कढंदासीं सुभान अल्लाह
12 रबीउल अव्वल को वो आया दुर्रे वरी इहो शेर पूरो कया त कढां तेरे सामने सुभान अल्लाह 12 रबीउल अव्वल को वो आया दुर्रे यतीम आया आया नूरे इलाही सुभान अल्लाह आया आया नूरे इलाही अल्लाह का वो हबीब नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह जो 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 अल्लाह 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 ला इलाहा कदी चो ना अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह आमना बीबी के गुलशन में आई है ताज़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह आमना बीबी के गुलशन में आई है ताज़ा बहार पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम आज दरो दीवान नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह 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 ला इलाहा सुभान अल्लाह जिब्रील आए झूला झूलाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह किंखे अब्बो किंखे अम्मा पे लोड़ाई पर सरकार की केर को लोड़ाए सुभान अल्लाह जिब्रील आए झूला झूलाए लोरिया दे निशान सो जा रहमत आलम सुभान अल्लाह सो जा रहमत आलम साहिब खुल्क अज़ीम नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह अव्वल आखिर सब कुछ जाने देखे बईदो करीब सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजो नबी अव्वल बुझाड़ी आखिर बुझाड़ी वेठो मस्जिद नबवी जे मुसल्ले ते पर क़यामत जो खबरों पे ॿुधाए सुभान अल्लाह अदा की दुआ है ना आए सही है यो की दुआ है ना आए सही है असांजो नबी हयातुन नबी सुभान अल्लाह असांजो नबी ॾिसो न हेॾे न आहे तव्हां कॾहिं वेही सोचो मुआजा शरीफ़ जे साम्हूं जेकॾहिं सिराकी ज़ुबान वारो वञे त सिराकी ज़ुबान सां हुजूर सां सवाल करे अदा ईअं न सिंधी आहे त सिंधीअ में जत असां जहिड़ो आहे त जतकीअ में
जे करे बिरोही आ त पानी बिरोकी में, पश्तो आ त पश्तो में, इंडियन आ त इंडियन में, बंगाली आ त बंगाल देसी बोली में। दुनिया जो हर मुल्क जो हर माण्हू पंहिंजी पंहिंजी ज़ुबान में हुजूर खे सवाल कंदो पर हुजूर सब सवालनि जा जवाब ॾींदो। अक़ीदो आहे या न आहे? सुभान अल्लाह। मुस्तफा करीम खे न ॿोलियुनि जो इल्मु कंहिं ॾिनो? ॻाल्हायो कंहिं ॾिनो? पोइ छो थो चई त मूं जहिड़ो आहे? छो? असांजो त नबी आला, असांजो नबी सबसे औला व आला हमारा नबी, खल्क से औलिया, औलिया से रुसूल। आला हज़रत फरमाए खल्क से औलिया माने सॼी खल्क खां भला केरनि? वली। औलिया, औलिया खां भला केरनि? रसूल। ऐं रसूलनि खां भलो आमना जो लाल। जो खल्क से औलिया, औलिया से